स्कूल जी जेका बिल्डिंग है उहा हर ॻोठ में जिते भी वेंदव उहा ज़ुबून हाल तव्हांखे नज़र ईंदी। इस्पतालूं जेके डिस्पेंसरीज़ उहे अॼु ताईं SNE जे इंतज़ार में आहिनि। 2200 स्कूलूं आहिनि, उनमें 450 बंदि पियूं आहिनि ऐं 750 जेके स्कूल आहिनि उन्हनि जी बिल्डिंगुनि जी बिल्कुलु ख़स्ता हालत आहे। गवर्नमेंट सिंध के खपे तो ॾीन पैसा ॾीन जेको माण्हुनि खे कुझु रिलीफ मिले, ऐं रिलीफ कोन थो मिले। नाज़रीन, मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। सिंध हुकूमत पारां जॾहिं खां बल्दियाती इलेक्शनूं करायूं तक़रीबन 2 साल गुज़री विया आहिनि। 2015 जे अंदरि इलेक्शनूं थियूं ऐं 2016 जे अंदरि जेको बल्दियाती निज़ाम थियो, उन खां पोइ जेके ज़िले जा मेंबर चूंडिजी आया, टाउन कमेटियुनि जा चेयरमैन या म्यूनसिपल कमेटी जा चेयरमैन चूंडिजी आया, एतिरे ताईं जेको हर इलाइक़े हर यूनियन काउंसिलर में काउंसिलर बि चूंडिजी विया आहिनि। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि ज़िले जी तक़रीबन 55 यूनियन काउंसिलरनि उन्हनि जी एतिरी त ख़स्ता हालत आहे, जेको खोड़ सारा मसइला उन्हनि सां पैदा थी सघनि था। ऐं ताज़ो जेको मीरपुर ख़ासि ज़िले काउंसिल जो अॼु जेको इजलास आहे, ज़िले काउंसिल जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में जेको ज़िले जो चेयरमैन आहे मीर अनवर अली ख़ान टालपुर, उनजी सदारत में थियो आहे। ऐं उन हवाले सां मीरपुर ख़ासि ज़िले जे 55 यूनियन काउंसिलनि जा तक़रीबन जेके 85 मेंबर आहिनि, उन्हनि खे फ़ी मेंबर खे तक़रीबन तरक़ियाती स्कीमुनि लाइ 25 लख रुपया स्कीमूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे जेके स्कीमूं अॼु ज़िले काउंसिल जे मेंबरनि पास बि कयूं आहिनि। ऐं इन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त खोड़ सारा अहिड़ा ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि जिन जेके मसइला हल न थियण ऐं सिहत खाते, तइलीम खाते, उन खां अलावा पुलिस खाते ऐं जेके तक़रीबन सिंध हुकूमत जा खाता आहिनि या हेस्को डिपार्टमेंट आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु हिते शिकायतूं थियूं आहिनि। एतिरे ताईं मेंबरनि जो इहो पिणु चवणु हो त असां हिते शिकायतूं करियूं था या मसइला खणी अचूं था, उन्हनि जो कुझु बि तदारक कोन थो थिए। कुझु अहिड़ा मेंबर आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़नि जा मसइला हल करण बजाए मुख़्तलिफ़ जेके सेल्फियूं कढी रहिया आहिनि या वॾा वॾा टैग ॾेई रहिया आहिनि। में 3 इंपॉर्टेंट शयूं आहिनि। पहिरीं आऊं सम्झां थो त असांखे पीपल्स पार्टी जी हुकूमत खे या असांजी हुकूमत खे मुबारकबाद पेश करणु खपे त जंहिं बायोमेट्रिक सिस्टम इंट्रोड्यूस करायो ऐं उन जो रिज़ल्ट इहो आहे त अॼु तव्हां कंहिं बि स्कूल में वञो था त घटि में घटि जे उते सेंक्शन स्ट्रेंथ 5 माण्हुनि जी आहे त तव्हांखे 3 या 4 मिलनि था। जेको नथो करणु चाहे, जंहिंजो पंहिंजो बिज़नेस आहे, उहो रिटायरमेंट थो वठे छो जो हुनखे हाणे ख़बर आहे त मां न पढ़ाए सघंदुसि। त इहा हिकिड़ी सुठी शइ आहे। नयो ब्लड IBA टेस्ट जे थ्रू, छो जो इहो सभिनी ऑनरेबल MPAs MNAs खे ख़बर आहे त हाणे जेका बि एम्प्लॉयमेंट आहे उहा थ्रू IBA टेस्ट जे थियणी आहे एजुकेशन में। उन में यंग ब्लड अचे थो, होशियार माण्हू अचनि था, डेफिनेटली उहे परफॉर्म कंदा। ॿी शइ जेका त बिल्डिंग इंफ्रास्ट्रक्चर जो इशू आहे। त बिल्डिंग इंफ्रास्ट्रक्चर में आउं तव्हांखे अर्ज़ु कंदो वञा, असां वटि 2200 प्राइमरी स्कूल्स आहिनि पूरे डिस्ट्रिक्ट में, जिन मां तक़रीबन असां वटि 700 बिल्डिंगूं अहिड़ियूं आहिनि जेके वल्नरेबल पोज़ीशन में आहिनि, जेके केॾी महिल बि अलाह माफ़ी ॾे को अहिड़ो इंसिडेंट थी सघे थो। ऐं उहे असां सर्वे कराए पंहिंजे असिस्टेंट कमिश्नर्स जे थ्रू, कंसर्न एजुकेशन जे रिप्रेज़ेंटेटिव जे थ्रू, अवां जा मेंबर साहिबान जे थ्रू उहा असां सेक्रेटरी एजुकेशन ऐं मिनिस्टर एजुकेशन ताईं फॉरवर्ड करे चुका आहियूं। तक़रीबन हुकूमत सिंध जी इहा दावा आहे त जेके बि बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि खे असीं खोलींदासीं। सिहत जे हवाले सां बि उन्हनि जो इहे दावा। तव्हां छा था सम्झो मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हिन वक़्तु केतिरियूं स्कूलूं बंदि आहिनि ऐं केतिरियूं स्कूलूं जेके आहिनि ऐं उहे खंडरात बणियल आहिनि या बिल्कुलु इहे सम्झो की ॿारनि जे वेहण जहिड़ियूं न आहिनि? त जी तव्हां ॾिठो त जॾहिं असां हिते हल्फ़ कयोसीं त उन में असांजी तरजीह जी बुनियाद ते एजुकेशन ते इजलास वया थो असांजो पहिरियों थियो। और इन करे त हिते जॾहिं असांखे ख़बर पई त तमामु जेके स्कूल बंदि हुआ। अॼु जी जेके तव्हां पुछो था इन में तक़रीबन 2200 स्कूलूं आहिनि, उन में 450 बंदि पियूं आहिनि
ऐं 750 जेके स्कूल आहिनि उन्हनि जी बिल्डिंगुनि जूं बिल्कुलु ख़स्ता हालत आहे, जंहिंमें ईअं सम्झो डेंजर में चयो वञे ईअं न। असां उहो इजलास इन करे घुरायोसीं, उन ज़माने में हिते वहंदो न्याज़ लिगारी साहिबु हो डायरेक्टर हो, उन कुझु इनिशिएटिव वरिता, कुझु स्कूल उन ज़माने में जो बायोमेट्रिक जेको इंट्रोड्यूस थियो उन जा कुझु प्रॉब्लम थिया पिया, हिते का अहिड़ो इन्हनि जो को बंदोबस्तु कोन्ह थियल हो, माण्हू वेंदा हुआ हैदराबाद इन पासे करण लाइ। असां उन लाइ बि इनिशिएटिव वरितासीं त भई घटि में घटि जेको बायोमेट्रिक हिते मीरपुर ख़ास डिवीज़न जो शहर ॾिनो वञे, उन में त उनखे तरजीह बुनियाद ते जेको ॿारनि जा जेके हलंदड़ स्कूलनि जंहिंमें पढ़ाई कान्हे उन में त घटि में घटि थिए। नाज़रीन, ही जेके ज़िले जा मेंबर आया उन्हनि जा तव्हां जेको ज़िले चेयरमैन पारां जेको ऐलान कयो वियो या उन्हनि जे मसइला हल करण जी ख़ातिरी कराई, उन खां अलावा जेका असां रिपोर्ट तव्हांखे ॾसी जिन में मेंबर पंहिंजा फ़ोटो सेक्शन करे रहिया आहिनि, पंहिंजे इलाइक़नि जा मसइला हल कोन पिया कनि, न को उहे इलाइक़नि जा मसइला पेश कंदा, उन हवाले सां असां गॾु हिन वक़्तु जेको ज़िले काउंसिल जो मेंबर मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। छा चवणु चाचा, 2 साल गुज़री विया हलिया आहिनि, तक़रीबन 1 साल थियो तव्हां हलफ़ खयो आहे, तव्हांजे इलाइक़नि जी तइलीम जी या सिहत जी छा हालत आहे? तव्हां हिते असां ॾिठो आहे बार बार दावो कंदा आहियो। सही ॻाल्हि ॿुधो, असां वटि तइलीम तबाह आहे। असांजा मुंहिंजे सम्झण में त नओं स्कूल मुंहिंजी यूसी में यूसी फ़क़ीर फैज़मंद बिलालाणी कहिड़े तालुके जे अंदरि? इहा साईं जुडो तालुको, ऐं उन में अथव उन घटि मां घटि मुंहिंजे 9 स्कूल बंदि पिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 3 स्कूल आहिनि या 4 खुलियल आहिनि। ॿिए नंबर में त असां वटि कमकार का शइ न थी आहे, का बि शइ कोन थी आहे। हींअर असांखे स्कूल जेके मिलियूं आहिनि से असां ॾिनियूं आहिनि, उहे थींदियूं या थींदियूं कोन उहो ख़ुदा ॼाणे, उहे बि हिननि जे हथ में आहिनि। ऐं असुल ॻाल्हि असांखे ऑफिसर जेको बि ऑफिसर आहे, DC खां वठी पुलिस खां वठी तइलीम खां वठी, असां तइलीम जे लाइ पिया घोड़ा करियूं त तइलीम सुधारियो, असीं तइलीम जे लाइ घणेई घोड़ा करियूं, असांखे मास्तर ई कोन मिले, बाक़ी तइलीम छा कंदासीं? निज़ाम बाक़ी हुकूमत ही ठीकु ठाहियो आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त ऑफिसर असांखे मञण लाइ तयारु केरु कोन्हे, असांखे कोन थो ॿुधे। हर इहा न हिकिड़ी डिपार्टमेंट, न हर डिपार्टमेंट का असांजे ज़िले जा जेके मेंबर असीं आया आहियूं न, इन कंहिं ज़िले जे मेंबर खे कोन चवंदा हीअ ज़िले जो मेंबर न चवंदा हीअ त कुझु हले हले पई घर में वेहे। ऐं हीअ असां पीपुल्स पार्टी जी असांजी हुकूमत, असांजी पंहिंजी हुकूमत आहे, असीं इहे गिला नथा करियूं, असांजी पंहिंजी हुकूमत आहे, पर असीं हाणे छा करियूं, शर्म जो चऊं छा वञी। जेके तव्हांजो स्कूलूं बंदि आहिनि, तव्हां छा एजुकेशन डिपार्टमेंट वारनि वटि विया आहियो? हा साईं, सही भले हीअ थोरी प्रूफ आहिनि, हल भला हीअ तुंहिंजा प्रूफ पिया आहिनि, हींअर तो एटे टाइम मां ॾिसूं तोखे हीअ पिया। हा साईं, हा मूंखे स्कूल ॾींदासूं, हू त ऑफिसर ॿुधण लाइ चई कोन्हे, मूं सच चयो, मुंहिंजे मीर साहिब खे चयो, DC साहिब खे मूं सच में चयो, मुंहिंजो आमी आई ॿुधण लाइ कंहिंखे ॿुधो कंहिंखे आहे, ॿुधो त भले असीं मञूं न, असांखे ॿुधाई कोन। बल्दियाती इलेक्शनूं जी थियूं, तक़रीबन 2 साल थिया आहिनि, ज़िले काउंसिल जा मेंबर चूंडिया आहियो, ऐं तव्हां तालुके शुजाबाद जा ज़िले काउंसिल जा मेंबर हुए, यूनियन काउंसिल झिलूरी जा, ऐं तक़रीबन तालुके शुजाबाद जी छा सूरत हाल सिहत जी तोड़े तइलीम जी तोड़े रोड रस्तनि जे हवाले सां? तालीम जी त ॾाढी ख़राबु हालत आहे, मास्तर स्कूल में अचनि कोन था, ॿार वीचारा दरबदर थी विया आहिनि, ऐं हू बायोमेट्रिक जे हूंदे बि अलाए हुननि कहिड़ो को सिस्टम कढी वरितो आहे जो हू पंहिंजो पेमेंट वग़ैरह कुझु कनि था, जंहिंजे करे हू पंहिंजा कारोबार पिया कनि। ऐं हिकिड़े स्कूल जे लाइ रही मुंहिंजी चेयरमैन आहे, मलकाणी आहे, उनजो स्कूल आहे, 7-8 सालनि खां पोइ उहो स्कूल ख़ाली पियो आहे। मूं हर इजलास में अॻे DC साहिब हो मेहदी शाह, उनखे चयो, उन मूंसां वाइदो कयो त बाबा इहो मां स्कूल हलाईंदुसि, पर उहो स्कूल अॼु ताईं नथो हले। अॼु बि उन साॻे इशू खे मूं रेज़ कयो, हर इजलास में रेज़ थो कयां। रस्तनि जी हालत इहा आहे त जेकॾहिं तव्हां 78 खां झुलूरी वञो त उहो रोड एॾो तबाह आहे त वीचारा माण्हू मायूं वीचारियूं वेमन वारियूं, उहे चिंचिन में सफ़र, अॼुकल्ह ॿारहाड़ी में चिंची जाम आहे, उहे उन्हनि में सफ़र थियूं कनि, उहे वीचारियूं चिंचियूं कल्टी थियो वञनि, ज़ख़्मी थियो वञनि, माण्हू हली नथो सघे। रोड हर पब्लिक स्कूल खां जेको झुलूरी रोड अथनि उहो तबाह आहे, 78 खां झुलूरी उहो तबाह आहे। माना तव्हां कंहिं बि हाणे हिकिड़ो मीरबाग हिकिड़ो मेन रोड आहे, उहो त ठीकु आहे, उहो बि चाइनीज़ जो ठहियलु आहे, इन करे अञा ताईं हले पियो, उन सही कमु थियल आहे। बाक़ी मेन कारण छा आहे जेके रोड तबाह? इन्फीरियर साईं, अनफीरियर मटीरियल इस्तेमालु थो थिए। तव्हांखे चवंदा त बाबा हीउ जो पथर जेको आहे ॿोलाड़ी जो आहे, पर उहो खतड़ जो जेको आहे उहो 13,000 में, उहो 8,000 में। स्कूल
जी जेका बिल्डिंग आहे उहा हर ॻोठ में जिते बि वेंदव उहा ज़ुबून हाल तव्हांखे नज़र ईंदी। इस्पतालूं जेके डिस्पेंसरीज़ उहे अॼु ताईं SNE जे इंतज़ार में आहिनि। 2200 स्कूलूं आहिनि, उन में 450 बंदि पियूं आहिनि ऐं 750 जेके स्कूलूं आहिनि उन्हनि जी बिल्डिंगुनि जो बिल्कुलु ख़स्ता हालत आहे। गवर्नमेंट सिंध खे खपे त ॾीन पैसा ॾीन जेको माण्हुनि खे कुझु रिलीफ मिले, ऐं रिलीफ कोन थो मिले। ज़िले काउंसिल में तक़रीबन 2 साल थी विया आहिनि ऐं 2 सालनि जे अंदरि अञा ताईं असां ॾिसूं पिया त यूनियन काउंसिलनि जी हालत अहिड़ी आहे, स्कूल तबाह लॻा पिया आहिनि, उते सिहत जी तमामु हालत ख़राबु आहे, जेके बि जेको अमलो आहे को बि ड्यूटी करण लाइ तयारु कोन्हे। पर तव्हां 2 सालनि जे अंदरि तव्हां कहिड़ा मसइला हल करे सघिया आहियो अॼु ताईं, या जेके जिन माण्हुनि खां तव्हां वोट वरिता आहिनि उन्हनि खे तव्हां छा ॾेई सघिया आहियो? साईं, आऊं तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त असां कोशिशि कई आहे त जेके असांजा मसइला आहिनि उहे असां आला क़यादत ताईं पहुचायूं। जीअं असांजो फर्म हीअ डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे त असां पंहिंजे ज़िले जे चेयरमैन खे पंहिंजो सॼो अहवालु ॿुधायो आहे, उन्हनि ते हुननि एक्शन बि खयो आहे। इंशाअल्लाह ताला असांखे उमेदु आहे त हेल्थ में बि बहितरी ईंदी ऐं एजुकेशन, ख़ासि करे एजुकेशन, उन जे लाइ बि अॼु हिते जेको फर्म हलियो आहे उन में यकीन दहानी कराई वई आहे त उन में असां बहितरी आणींदासीं। हिकिड़ी जी भला जनरली छा सूरत आहे तव्हां हेल्थ जे हवाले सां ॿुधायो? जेके सरकारी अस्पतालुनि में डॉक्टर वेहण लाइ तयारु कोन्हनि, प्राइवेट जेके अस्पताल में वेठा आहिनि, जेके तइलीम खाते ॾिसूं त उस्ताद एतिरे ताईं जेको रिटायरमेंट पिया वठनि, या जेको डिप्टी कमिश्नर साहिब जो इहो चवणो त स्कूलनि जी 750 स्कूलनि जिन जी ख़स्ता हालत आहे ज़िले जे 2200 स्कूलनि मां। साईं, जेकॾहिं एजुकेशन जे बारे में पुछो था त आऊं तव्हांखे ॿुधायां त असांजे तहलके मीरपुर में डिगड़ीअ में तक़रीबन कोई 120 स्कूल आहिनि, उन मंझूं कोई तक़रीबन 50-60 स्कूलनि जी अहिड़ी हालत आहे जंहिंमें माण्हू वेही कोन था सघनि। वरी हेल्थ वारे मामले में त हेल्थ में त अलाह ख़ैर पियो करे, ख़ुदा करे हाणे असांजो डिगड़ी जेको आहे हेल्थ आहे अस्पताल, उन में इहा पोजीशन जेको मरीज़ वञे थो उनखे चवंदा बाबा वञो मीरपुर ख़ासि, मीरपुर ख़ासि में जेको मरीज़ पहुचे थो उनखे चवंदा बाबा तूं वञ हैदराबाद। इन विच में जेकॾहिं को माण्हू मरी वियो हुयो थियो अलाह खे परतो, न त पोइ वञी हैदराबाद में इलाजु कराए थो। सर, तव्हां तालके सिंधड़ी जा ज़िले काउंसिल जा मेंबर आहियो, उन खां अलावा डिस्ट्रिक्ट बार जा उहिदेदार आहियो। तक़रीबन हींअर असां ॾिठो आहे त 2 साल बल्दियाती निज़ाम खे थी विया आहिनि, तव्हां ज़िले जा मेंबर आहियो ऐं इन में 25 लख जूं तव्हांखे हींअर स्कीमूं मिलियूं आहिनि, जेके ताज़ो अॼु जेको आहे ज़िले जो इजलास मंज़ूर थियनि। पर हिन वक़्तु असीं तव्हांखे पुछूं था सिंधड़ी तालके जी जनरली सूरत हाल छा आहे? हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, इरीगेशन जो अमलो हुजे, या ॿिया जेके बि सरकारी तक़रीबन 13 खां 14 डिपार्टमेंट आहिनि। मुंहिंजा साईं सभ खां पहिरीं त पूरी डिस्ट्रिक्ट में पियो इजलास एजुकेशन जे बारे में थियो। पहिरीं एजुकेशन जे बारे में ॿुधाईंदो हलां तव्हांखे त उन में जे इंटायर डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि में तहलको सिंधड़ी सफ़र पियो करे, जंहिंमें 425 स्कूल आहिनि, उनमें 123 स्कूल अॼु बंदि आहिनि, उहे न खुली सघिया आहिनि। उन लाइ असां काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि। उनजो सिंध गवर्नमेंट जो इहा सुठी हिकिड़ो अमल आहे, जंहिं हुन बायोमेट्रिक कयो आहे, उनजे करे जेके घोसलू उस्ताद हुया उन्हनि जेको आहे सो पंहिंजो अर्ली रिटायरमेंट जे चकर मंझनि त इंशाअल्लाह उन सां सुठी बहितरी ईंदी। सुठो निज़ाम आहे त कंहिं नमूने सां कोई बहितर थी वञे निज़ाम एजुकेशन जो, छोकर एजुकेशन हूंदी त असां सभु हूंदासीं। ए मामला हेल्थ हुजे, ॿिया हिनजे लाइ डेवलपमेंट जा हुजनि, जेके बि स्कीमूं आहिनि से एजुकेशन सां वाबस्ता आहिनि। जीअं असां में अवेयरनेस हूंदी, ॼाण हूंदी, नॉलेज हूंदी त थींदी। सभ खां अहम इशू जेको आहे सो मीरपुर ख़ासि में तहलके सिंधड़ी में अॼु ॾींहं ते 123 स्कूल बंदि आहिनि। उते जेके स्कूल आहिनि उन्हनि जी भाई अहिड़ी सख़्त हालत आहे जो माण्हुनि जा स्कूल में ॿार त घणेई आहिनि पर पढ़ण जी बिल्डिंगुनि जी हालत तंग लॻी पिया, उनजे लाइ बि लिखी ॾिनो आहे, पर अॼु ॾींहं 2 सालनि में नतीजा अहिड़ी इम्प्रूवमेंट कान थी आहे। ऐं हेल्थ जे हिसाब सां वाक़ई हिते तव्हां पाण में ॾिठो आहे, असां बि ॾिठो आहे मीरपुर ख़ासि जी जेकी आहे सिविल अस्पताल उनजी बि हालत ख़राबु आहे। ऐं काफ़ी दफ़ा हू चवंदा त भई असांखे जेतिरा 25-30 डॉक्टर जेके घटि आहिनि, कई जेके डिपार्टमेंट आहिनि उन लाइ ॾिना वञनि, ऐं कोन थो सम्झां उहे अहिड़ा इनिशिएटिव वठनि पिया। हींअर जीअं एम्बेड्समेंट जे हिसाब जी बि हिते हिकिड़ो सेमिनार थियो, ऐं उन में वियसि, उहो बि तक़रीबन हेल्थ जे बारे में हो। काफ़ी ॻाल्हियूं थियूं हुते सुठियूं। असां वरी बि वेंदासीं, वरी बि चवंदासीं त हेल्थ जे में माण्हुनि जो हिकिड़ो बेसिक नीड आहे। माण्हू वीचारो बीमार केॾांहुं वञे, अहिड़ो अस्पतालूं रुख कंदो, डॉक्टरनि खे पंहिंजो ख़्यालु करणु खपे।
हिननि काफ़ी फंड्स मिलनि था ऐं असीं पंहिंजी इंशाल्लाह असीं तव्हांखे ॿुधायूं त मिरपुर ख़ासि ज़िले काउंसिल में तक़रीबन मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि 55 यूनियन काउंसिल आहिनि, 84 खां 85 मेंबर आहिनि। तव्हां ज़िले काउंसिल जे तरफ़ां केतिरा उन्हनि खे फंड मिलिया आहिनि? छाजे करे त ज़िले काउंसिल जो मेंबर जेको बि यूनियन काउंसिल में वञनि था, हिन वक़्तु माण्हुनि जो ज़हन इहो ई आहे त सभु कुझु माना ईअं सम्झो चूंडियल नुमाइंदा इहे आहिनि। जीअं MP MN जो इलेक्शन उन्हनि खां विसरी विया आहिनि, ज़िले काउंसिल जे मेंबरनि जे पोयां ई उहे लॻल आहिनि। हिननि सां खोड़ सारा मसइला आहिनि जेके ज़िले काउंसिल जे मेंबर आहिनि। इन्हनि खे केतिरा फंड ॾिना विया आहिनि, उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीमूं ॾिनियूं? इन लाइ हीअं कयो असांखे का स्पेशल ग्रांट लाइ असां काफ़ी लिखियोसीं मीरपुर ख़ासि लाइ असांखे कान मिली। OZT शेयर ज़रूरु हिननि वधायो, असां उहो जेके बि हिन जा पघार ऐं ॿिया जेके ज़रूरी ख़र्च हिन खां अलावा पंहिंजे यूनियन माना डिस्ट्रिक्ट जे हिसाब सां पैसा सेव कयासीं। उनजो इनशाला अॼु तव्हां ॾिठो असां हिते स्कीमुनि जे हवाले सां इजलास कयोसीं। उन में जेके मेंबर साहिबान हुआ उन्हनि खां उन्हनि जी यूनियन जे हिसाब सां मां त 25 लख घटि में घटि आहिनि, वरी उन खां वधि करे स्कीमूं घुरियूं आहिनि ऐं उहे असां पाण पैसा सेव कया आहिनि। 23 करोड़ ताणी इनशाला ज़िले में जेके बि स्कीमूं आहिनि असांजे डिस्ट्रिक्ट जे मेंबरनि जूं कराईंदासीं। हिन पासे असां वारे पासे कोट ग़ुलाम जो बि हिकिड़ो सभा ख़तमु हो, मीरबाद ताणी आयो, उन में बि कोशिशि आहे असांजी पंहिंजी तरफ़ां अप्रोच कयो आहे। असांजे हुते MNA साहिबु MPA साहिबनि बि अप्रोच कई आहे त इहे जेके मेन रोडनि घटि में घटि इन्हनि खे मरम्मत करे ठाहियो वञे जो हिते माण्हुनि जे हलण जे में सहूलियत थिए। अदा शहर बिल्कुलु वाकई तव्हांजी सही ॻाल्हि आहे, खंडरात आहे बिल्कुलु, गलियूं घटियूं वञी ॾिसो त पाणी एॾो भरे पियो आहे जो मच्छर ऐं बीमारी पैदा बि थियो हुन मां। अदा इन करे हू ज़रूरी कोन्हे क्यों वारनि खे खपेनि उहे कमु कराइनि न। सिटी जा त आहिनि, असांजो त चेयरमैन जेको पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट लेवल ते आहे न, उहो त हर तालुके में कमु कराए थो, स्कीमूं मिलियूं आहिनि हर तालुकनि में, हर यूसिन में, ॿारनि जिन में ॾिए पियो। बाक़ी शहर जो जेको चेयरमैन आहे उहो छा पियो करे, जेको अचे थी वधि मां वधि जेका बजट अचे थी शहर में अचे थी, सिटी में अचे थी, सॼी चेयरमैन बजट पंहिंजे हवाले करे पंहिंजो खायो वञे, शहर जा कम ई कोन थो कराए। वधि मां वधि बजट तव्हां ॾिसो MQM खे मिले थी, हुन चेयरमैन आहे हुनखे मिले थी, छो नथो कमु कराए? हुननि जो MPA तव्हां ज़फ़र कमाली MPA रहियो आहे सॼी ज़िंदगी, ता हयात जेके MPA रहिया आहिनि सिटी जा इहे MQM जे रहिया आहिनि, कॾहिं किथे ॾिठी आहे का सिर लॻल आहे? अगरि असांजो रिज़र्व सीट जो MPAs आहिनि, अॼु नुसरत सुल्तान आहे, ॾिसो अॼु खनीसा मुगल, हुननि जा कम त नज़र अचनि था, पर हिननि जो किथे कमु नज़र आयो आहे? तव्हां बि ॾिठो आहे कॾहिं? ॾिठो केॾा MPA थिया आहिनि हिननि जा, किथे सिर लॻल ॾिठी आहे? नाज़रीन, इन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे ज़िले काउंसिल जो मेंबर खादम हुसैन बहिराणी, जेको हितां फिनांस कमेटी आहे हुनजो मेंबर आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं हुनजो छा चवणु। सर, मिरपुर ख़ासि ज़िले काउंसिल जो जेको अॼु इजलास थियो, तव्हां फिनांस कमेटी जा चेयरमैन बि आहियो, केतिरी बजट आहे सालियानी जेका हिन फी मेंबर खे तव्हां ॾिनी आहे? महिरबानी नज़ीर पंवर साहब, इहो जेको आहे पंहिंजे सिंध में 29 ज़िला आहिनि, उनमें 29 मिरपुर ख़ासि आहे, 28 ॿिया ज़िला आहिनि। त पहिरियों मिरपुर ख़ासि ज़िलो ई आहे जेको मीर अनवर साहिबु टालपुर साहिब जी सरबराही में इहो सॼो हले थो पियो ऐं असांजा 8 इजलास अॻे थी चुका आहिनि, 9 ई इजलास हो। त असांजी 35 करोड़ खां वधे जी रक़म मुख़्तस कई वई हुई, बजट जेका उनजी पास थी। ऐं अॼु बि जेके असांजा मेंबर साहिब आहिनि उहे 23 करोड़ रुपयनि खां वधीक जो स्कीमूं जेके आहिनि उन्हनि पास कयूं आहिनि, जेके इनशाला टाइम ते ई उहे पूरियूं थींदियूं। ऐं जेके ॿिया बि इशूज़ आहिनि, कहिड़ियूं स्कीमूं हो जेके 23 करोड़ रुपए जो ऐं फी मेंबर खे केतिरा पैसा ॾिना विया आहिनि? असां जेके बि असांजा 81-82 मेंबर हज़रात आहिनि, उनमें जेके रिज़र्व सीट ते आया आहिनि उन्हनि खे 1 मिलियन, अच्छा, ऐं 2.5 मिलियन जेके इलेक्टेड 55 यूनियन काउंसलर्स आहिनि उन्हनि में। अच्छा, बाक़ी असांजा दोस्त चवंदा त लेट थी, त लेट का बि कान्हे थी, छो जो अॼु असांखे 1 साल 19 ॾींहं टोटल थिया आहिनि। 30 अगस्त ते असांजे चेयरमैन साहिबु कसम खयो, बाक़ी जेको आहे इलेक्शन जो प्रोसेस त शुरू खां हलियो थो पए, त हाणे 1 साल में उहो थियो आहे। त हाणे हीअ जल्दी में इहे टेंडर सेक्रेटरी साहिब ॾांहुं स्कीम्स वेंदियूं, उतां अप्रूवल थी आहे, उन खां पोइ हाउस जेके मौजूदु मेंबरान हुआ उन ॾेई छॾियो आहे। इंशाल्लाह ताला विदिन 2-3 मंथ्स खां अॻे इहे कंप्लीट जे तरफ़ गामज़न हूंदा इहे कम जेके अॼु थिया आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे ठारो खान पंवर, जेको तालके मिरपुर ख़ासि जो यूनियन काउंसिल मीर अचन खान टालपुर जो जेको ज़िले जो मेंबर आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं हुनजो छा चवणु आहे। सर, हर इजलास जे अंदरि तव्हां जेके बि ज़िले जा मेंबर आहियो ऐं सभु पीपल्स पार्टी जा आहियो, छा सबबु आहे जेको हर इजलास जे अंदरि तव्हां ऑफिसरनि जूं बि शिकायतूं कंदा आहियो ऐं मसइलनि जे हल लाइ तव्हां छा था सम्झो? तव्हां अॼु ताईं पंहिंजे इलाइक़े जे अंदरि वञो था, तव्हांजा मसइला हल थियनि एतिरे ताईं जेको तव्हां अॼु असिस्टेंट कमिश्नर जेको आहे शुजाबाद उनजी बि हिकु शिकायत कई, तव्हां छा था सम्झो इहो मसइला हल थींदो या माण्हुनि सां उहा साॻी हालत हूंदी? तव्हांजे इजलास जे अंदरि को बि ऑफिसर अचण लाइ तयारु कोन्हे? भई हीउ जेको बलदियाती निज़ाम हो, हिन जंहिं शइ जी असांखे उमेदूं हुयूं न, ऐं असीं जेके इलेक्शनूं हिते विड़ी आयासीं हिते, उहो असांजूं उमेदूं पूरियूं न थियूं। असीं पाण शर्मिंदा आहियूं की असीं अवाम वटि कहिड़े मुंहं खां वञूं। साल खां असीं माना हुननि खे ॾेई कुझु बि कोन सघिया आहियूं। ब्यूरोक्रेसी ते
करप्ट वेठो आहे, करप्टनि जूं हिते माना जड़ूं आहिनि हेठि समुझनि ऐं उनखे लोॾे अव्हां साम्हूं डी सी साहिबु चयो की आउं AC खे कुझु नथो करे सघां। जॾहिं DC अगरि AC खे कुझु नथो करे सघे, कमिश्नर चवंदो आउं कुझु नथो, पोइ केरु कंदो? असीं चऊं था क़यादत खे की अखियूं खोलियो, हिननि सां ॻाल्हायो, हिन वज़ीरनि सां ॻाल्हायो त हुते वञो था त वर्करनि खां छो नथा मिलो, हक़ीक़त छो नथा पुछो, स्कीमूं तव्हां कंहिंखे ॾेई रहिया आहियो? आया पार्टीअ माण्हुनि खे ॾे पूरी ज़िंदगी जिन वोटनि उहे छुटा हाणे पंहिंजा प्लान खणी ठाहियो, उन प्लान में उन्हनि माण्हुनि खे प्लान ॾियो पिया जेके वाइट कॉलर आहिनि, ग़रीब माण्हू जेको असांखे वोट ॾे लाइनुनि में धिका कए पंहिंजूं नियाणियूं खणी अचे झेड़ा करे पोलिंगनि ते। स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा हर ॻोठ में जिते बि वेंदव उहा ज़ुबून हाल तव्हांखे नज़र ईंदी। इस्पतालूं जेके डिस्पेंसरीज़ उहे अॼु ताईं SNE जे इंतज़ार में आहिनि। 2200 स्कूलूं आहिनि, उनमें 450 बंदि पयूं आहिनि ऐं 750 जेके स्कूलूं आहिनि उन्हनि जी बिल्डिंगुनि जूं बिल्कुलु ख़स्ता हालत आहे। गवर्नमेंट सिंध खे खपे त ॾीन पैसा ॾीन जेको माण्हुनि खे कुझु रिलीफ मिले, ऐं रिलीफ कोन थो मिले। सर तव्हां डिस्ट्रिक्ट बार जा जनरल सेक्रेटरी आहियो, उन खां अलावा ज़िले जा मेंबर आहियो ऐं अॼु जेको ज़िले काउंसिल जो जेको इजलास थियो मीर अनवर अली ख़ान टालपुर जी सदारत में, जिते डिप्टी कमिश्नर पाण इहो इतराफ़ कंदे चयो तक़रीबन ईअं सम्झो त 2200 ज़िले जे अंदरि स्कूल आहिनि, 750 स्कूल उन्हनि जी तमामु हालत ख़स्ता आहे। उन खां अलावा सिहत जी बि तमामु हालत ख़स्ता आहे। ज़िले जे अंदरि सिहत जे हवाले सां तव्हां ॿुधाइजो ऐं उन में तव्हां पिटीशनूं बि दाख़िल कयूं, उन हवाले सां तव्हां छा चवणा? जॾहिं त सॼी सिंध जी जेका ओवरऑल सूरत हाल इहा आहे त समूरा अख़्तियार जेके आहिनि उहे सेंट्रलाइज़ कया विया आहिनि ऐं इन में असीं सिंध गवर्नमेंट खे बि इहा रिक्वेस्ट कंदासीं त हिननि जेके लोकल गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि खे बि बाअख्तियार बणायो वञे त जीअं हूअ ज़िले में तइलीम, सिहत ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जी सार संभाल करे सघनि ऐं उन्हनि में जेके ख़राबियूं आहिनि उहे दूर थी सघनि। सो इन लाइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन जेको असांजो आहे उन त काफ़ी क़दुरु पंहिंजे हवाले सां कोशिशूं बि वरितियूं आहिनि ऐं मीरपुर ख़ासि जे लाइ हुन हिकिड़ी जेका आहे सा समरी बि जेका आहे उहा सबमिट कराई आहे त स्पेशल ग्रांट जेका आहे मीरपुर ख़ासि जी डेवलपमेंट जे लाइ उहो बि ख़ुसूसी तौर ते बहरहालनि जी जेका डेवलपमेंट आहे उन हवाले सां उहे मंज़ूर कयूं वञनि। ऐं बहरहाल हिन वक़्तु ताईं बि जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे। असांजा जेके स्कूल आहिनि जीअं जो तीअं उन साॻी सूरत हाल में आहिनि। स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उहा हर ॻोठ में जिते बि वेंदव उहा ज़ुबून हाल तव्हांखे नज़र ईंदी। इस्पतालूं जेके डिस्पेंसरीज़ जेके 2013 जे वक़्त में ठहियूं हुयूं उहे अॼु ताईं SNE जे इंतज़ार में आहिनि। उते कुझु बि कोन्हे। उहे इस्पतालूं ख़ुदि ज़ुबून थींदियूं पियूं वञनि जेके हेॾी सारी जेका इन्वेस्टमेंट थियल आहे असांजे टैक्स जे पैसे जी ऐं उहे अञा ताईं ईअं जो ईअं उन साॻी हालत में पियूं आहिनि, ताला लॻा पिया आहिनि ऐं उहे बि ज़ुबून हाल थी वियूं आहिनि। नाज़रीन हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे मीरपुर ख़ासि ज़िले जो वाइस चेयरमैन मीर अहमद ख़ान टाल। मीरपुर ख़ासि ज़िले जा तव्हां वाइस चेयरमैन आहियो ऐं उन खां अलावा तालके डिग्री सां तव्हांजो तालुक़ु आहे। मीरपुर ख़ासि ज़िले जी हिन वक़्तु सॼे ज़िले जी छा सूरत हाल आहे? सिहत हुजे, चाहे तइलीम हुजे, चाहे जेके ॿिया के सिंध हुकूमत जा डिपार्टमेंट, तक़रीबन इहो ॾिसूं था त इस्पतालूं आहिनि त उहो ईअं सम्झो त डॉक्टर आहिनि कोन, रेफर सेंटर ठहिया पिया आहिनि। बिल्कुलु सचा आहियो। इन में को बि डॉक्टर आहिनि कोन, भला जेकॾहिं डॉक्टर आहिनि त उहे माण्हुनि जो ख़्यालु कोन था कनि ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जो को इलाजु सही कोन थो थिए ऐं ग़रीब माण्हुनि खे को बि रिलीफ कोन थो मिले। तंहिंजे करे असीं सिंध गवर्नमेंट खे अपील था करूं छो जो हिते जेके बि सिंधी माण्हू आहिनि PP जा माण्हू आहिनि ऐं उहे स्ट्रेन वठनि ऐं उहो माण्हुनि खे रिलीफ ॾियनि त उहो उन्हनि में सिंध गवर्नमेंट खे फ़ाइदो आहे ऐं PP खे फ़ाइदो आहे।
सर 2011 जो जेके बरसातूं आयूं उन खां पोइ मीरपुर ख़ासि ज़िले जा तक़रीबन रोड रस्ता बिल्कुलु ख़तमु थिया। एतिरे ताईं डिगड़ी खां जेकॾहिं नवकोट ते वञे थो तक़रीबन 3 खां 4 कलाक लॻी था वञनि। उन खां अलावा जेके बि स्कूल आहिनि उहे बि बिल्कुलु खंडरा थी विया आहिनि, स्कूलनि जूं छितूं किरियूं। छा सबबु आहे? MPA MNN वटि तरक़ियाती स्कीमूं आहिनि, पोइ छो रोड रस्ता कोन था थियनि? माण्हुनि सां अहिड़ी हालत आहे जेको माण्हू अधु कलाक जो सफ़र आहे 3 कलाकनि में तइ था कनि। साईं इहो जेको हाईवे आहे सो MPA MNA जे हवाले कोन्हे, इहो त गवर्नमेंट सां वाबस्तु आहे। उन्हनि स्कीमुनि जेके MPA MNA खे वधि में वधि मिलनि थियूं त बाबा इहे जेके लोकल जेके अंदरि वारा रस्ता आहिनि मेल या 2 मेल इहो, बाक़ी जेके हाईवे आहिनि से गवर्नमेंट जा आहिनि। ऐं तव्हां पाण विया हूंदा ईअं नगर विया हूंदा, तव्हां ॾिठा हूंदा त केॾो हालत आहे रस्ते जी। ऐं हींअर हाणे कमु पियो हले, ख़ुदा करे मन सही थी वञे कमु। असां हिन वक़्तु असां अगरि मौजूदु आहे जेको समाजी भॻवान आहे, ज़िले काउंसिल जो मेंबर आहे वकील कांजी राणो भील, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। जो छा चवणा कांजी, तव्हां मीरपुर ख़ासि में रहो था ऐं सॼो शहर इहो ॾिसो त ईअं सम्झो खंडरात बणियल पियो आहे, हर जॻह हर हंधा रोड खोटिया पिया आहिनि। तरक़ियाती स्कीमूं MPA MNN जो फंड अचनि था, उहे असांखे त किथे नज़र कोन पिया अचनि। ऐं सदा इहो चयो वेंदो आहे त हिननि जा प्रोजेक्ट हलनि पिया, स्कीमूं हलनि पियूं। एतिरे ताईं जेको ताज़ो जाम ख़ान शोरो सूबाई वज़ीर हिते बल्दियात वारो आयो गुज़िरियल ॾींहुं, कंहिं माण्हू खे बि बिना ॿुधाइण जे सिर्फ़ु विज़िट करे हले वियो। तव्हां छा था सम्झो शहर जी जनरल छा सूरत हाल आहे? सिहत जे हवाले सां तव्हांजे डिवीज़न जे हेडक्वार्टर जी अस्पताल आहे, उन में छा सूरत हाल आहे? हाणे हिते मीरपुर ख़ासि हूं त असांजे सिंध जो 4 नंबर वॾो शहर आहे। हाणे इहो वॾे अरसे खां 88 खां जेका आहे असां हितां जेका आहे असां MQM खटींदी अचे थी। ऐं हुतां हींअर बि म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन MQM जो आहे। तव्हां ॾिसंदो हुते खाकरू बि जेके सफ़ाई जो कमु कनि था उन्हनि ते जेको आहे प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे सफ़ाई जो कमु करणु न पियो ॾिनो वञे। हाणे हुते छा कयो अथनि, ईअं नओं फार्मूलो उन ईजाद कयो आहे त हितां जा जेके हुननि जा चूंडियल मेंबर काउंसलर जेके आहिनि त जेके वार्डन जा, हुननि खे 2-2 टे जेके आहिनि से खाकरू जा सफ़ाई करण वारा ॾेई छॾिया आहिनि। हाणे उन्हनि मां हिकिड़ो अधो को किथे कमु करे थो, ॿियनि खां छा था कनि, हुननि खे हुननि जेके मेंबरनि जेका आहिनि से उन वीज़ा ते मोकिले करे हुननि खां अधु पैसा वठनि था। अहिड़े तरीक़े सां सॼो मीरपुर ख़ासि जो शहर जेको आहे सो हिकिड़ो गटर जो ॾेख ॾेई रहियो आहे। इहो इन इशू ते अॼु बि मूं ज़िले असेंबली जे इजलास में ॻाल्हायो आहे। तंहिंजे करे हिन खे इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे। ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो थो करियां त इहे अख़्तियारात वरी डिप्टी कमिश्नर खे या इंतिज़ामिया खे ॾिना वञनि त जीअं त जेका ज़िले जी इंतिज़ामिया हू हुनखे वधि में वधि बहितर करे सघनि। छा सबबु आहे जेको ॿाराड़ी में उस्ताद मिलनि कोन था? तव्हां ज़िले जा मेंबर जॾहिं तव्हांजी केरु कोन पियो ॿुधे, बाक़ी आम माण्हुनि जी छा सूरत हाल हूंदी? सर तव्हां ज़िक्र करे वियो, इंतिहाई एजुकेशन जे हवाले सां सूरत हाल गंभीर आहे। ऐं ज़िला काउंसिल खे असांजो जेको लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस आहे उहो मफ़लूज आहे, उन जा सम्झो त हथ पेर वढिया पिया आहिनि। को बि का शइ अख़्तियार में कान्हे का। इजलास थींदा आहिनि, मसइलनि जी निशानदेही थींदी आहे ऐं उन्हनि मसइलनि जे हल जो को बि जेको आहे सो सिलसिलो नज़र कोन थो अचे पियो। ॻाल्हि इहा आहे त का रिज़ल्ट अचणु खपे न, का बहितरी अचणु खपे। उहो बहितरी तरफ़ त का बि शइ असांखे नज़र कान पई अचे। न ज़िले काउंसिल त बाख़्तियार आहे ई कोन, ऑफिसर सभु मफ़लूज थिया पिया आहिनि। ऑफिसर जंहिंसां मिलिजे थो एजुकेशन जे हवाले सां उहो चवंदा बाबा हिकिड़े उस्ताद जी ट्रांसफर लाइ असांखे PC ठाहे मोकिलणी पवंदी। हाणे जेकॾहिं इहा सूरत हाल आहे, ही पोइ हिते डायरेक्टर, हिते जेको आहे DO, हिते EDO, इन्हनि जो कमु पोइ कहिड़ो रहियो? नाज़रीन, हिन वक़्तु सां गॾु मौजूदु आहे राजा राम माली जेको तालके डिगड़ी जे यूनियन काउंसिल जो ज़िले काउंसिल जो मेंबर आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। जो छा चवणा सर, मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि तक़रीबन अक़लियत इहे सम्झो कि मीरपुर ख़ासि डिवीज़न जे अंदरि वधि खां वधि तव्हां छा था सम्झो जेके बि तक़रीबन सरकारी स्कूल आहिनि या ॿाराड़ी जा अहिड़ा स्कूल आहिनि जिते अक़लियतनि जा वॾा वॾा ॻोठ आहिनि, त खोड़ सारा अहिड़ा मेंबर हुआ जिन जूं इहे दाऊं हुयूं त बाबा स्कूलनि में उस्ताद कोन था अचनि, सिहत जी कोई सहूलियतूं कोन थियनि। इहे ई जेके अक़लियत जा जेके ग़रीब मिसकिन माण्हू कोली वञनि था, भील वञनि था या मेंगवाड़ माण्हू वञनि था सरकारी अस्पताल, तव्हां छा था सम्झो उन्हनि खे सिहत जूं सहूलियतूं मिलनि थियूं या उन्हनि खे तइलीम जेका सहूलियत आहे या न? काफ़ी क़दुरु असां पीपल्स पार्टी जे लिहाज़ सां बिलावल भुट्टो ज़रदारी जे लाइ जेका बि एजुकेशन ऐं हेल्थ जे बारे में असां पार्टी प्रोग्राम मुताबिक़ अक़लियत ख़ासि करे मीरपुर ख़ासि डिवीज़न में वधि आहे। कुझु मेरियूं में आहिनि, एहसास मेरियूं में अक़लियत, बाक़ी काफ़ी हद ताईं स्कूल जे लिहाज़ सां सिहत जे लिहाज़ सां कमु सुठो हले पियो ऐं एतिरी परेशानी कोन्हे।
नाज़रीन मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि ज़िले काउंसिल डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में जेको ज़िले काउंसिल जो इजलास थियो जंहिंमें सभिनी मेंबरनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। उन खां अलावा ज़िले जो चेयरमैन आहे मीर अनवर ख़ान टालपुर या वाइस चेयरमैन आहे मीर अहमद ख़ान टालपुर, उन खां अलावा डिप्टी कमिश्नर, इन्हनि सभिनी जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि सभिनी जो इहो पिणु एतिराफ़ इहो कयो आहे त मीरपुर ख़ासि ज़िले जी तमामु ख़स्ता सूरत हाल आहे। एतिरे ताईं जेके स्कूलूं आहिनि उहे खंडरात बणियूं पियूं आहिनि। एतिरे ताईं जेको मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि 2200 स्कूलूं आहिनि, उहे स्कूलूं ईअं सम्झो त उन में 750 स्कूलूं उन्हनि जी हालत तमामु ख़राबु आहे। कंहिं वक़्तु बि को बि अहिड़ो हादसो थी सघे थो। उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ मेंबर आहिनि मीरपुर ख़ासि ज़िले सां तालुक़ु रखंदड़, जंहिंमें तालका हुसैन बख़्श मरी आहे या मीरपुर ख़ासि आहे, तालका कोट गुलाम मोहम्मद आहे, तालको आहे झुडो आहे या तालका डिगड़ी, उन्हनि मेंबरनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुननि जो चवणो हो त मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जॾहिं खां बल्दियाती निज़ाम आयो आहे, तरक़ियाती स्कीमूं हींअर असांखे पहिरीं दफ़े जेको आहे तक़रीबन ज़िले काउंसिल जे अंदरां 25 लख जूं तरक़ियाती स्कीमूं त मिलियूं आहिनि। हिन खां पहिरीं जेका ज़िले जी तमामु ख़स्ता सूरत हाल आहे, एतिरे ताईं जेकॾहिं सूबाई वज़ीर अचनि था, जीअं सूबाई वज़ीर तइलीम अचे थो, उहो मीटिंगूं करे थो वञे, उनजो को बि माना ईअं सम्झो त वापसी का रिज़ल्ट कोन पई मिले। उहे स्कूलूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। अगरि सिहत जे हवाले सां असीं तव्हांखे ॾसींदा हलूं, सिहत जे बि हिननि जो इहे दावूं त डॉक्टर जेके आहिनि प्राइवेट अस्पताल में वेहनि था, सरकारी अस्पताल में ड्यूटी करण बजाए पंहिंजनि प्राइवेट अस्पतालनि में मरीज़नि खे रेफर कनि था। हुकूमत सिंध खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी जेके इहे नाअहली कंदड़ आहिनि या गफ़लत कंदड़ आहिनि या जेके इहे करप्शन में मुलविस आहिनि, इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं इन्हनि खे जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।